हिकिड़ो बादशाह तमामु सुठो ऐं उन जी ज़ाल राणी उहा बि तमामु सुठी हुई। ऐं बादशाह ऐं राणी वटि हिकिड़ी दासी कमु कंदी हुई ऐं उन जी हिकिड़ी नंढी धीउ हुई ऐं उहा अची उन महल में दासी सां गॾु ईंदी हुई, रहंदी हुई। ऐं हिते बादशाह ऐं राणी जी हिकिड़ी नंढड़ी धीउ शहज़ादी बि हुई ऐं दासी कमुकारु कंदी हुई त दासी जी धीउ बि उन सां गॾु ईंदी हुई ऐं दासी जी धीउ ऐं बादशाह ऐं राणी जी धीउ शहज़ादी ॿई गॾु पाण में रांदि रूंद कंदियूं हुयूं। त हिकु चकर दासी पंहिंजी धीउ खे चवणु लॻी त अमा तूं शहज़ादी सां रांदि रूंद न कर, हू अमीर माण्हू आहिनि, पाण ग़रीब माण्हू आहियूं, अलाह न ख़ासि कुझु थी वियो त इल्ज़ाम सुभाणे पाण ते ईंदो। त दासी जी ॻाल्हि इहा बादशाह जी ज़ाल राणी ॿुधी वरिती ऐं दासी खे चवणु लॻी त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, तो ते कॾहिं बि को इल्ज़ाम न ईंदो ऐं हीअ नंढड़ियूं छोकिरियूं आहिनि, पाण में भले पियूं रांदि रूंद वग़ैरह कनि। पर दासी चवणु लॻी न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर असीं ग़रीब माण्हू आहियूं, सुभाणे को इल्ज़ाम वग़ैरह या कुझु बि थी वियो त इल्ज़ाम असां ग़रीबनि ते ईंदो। त राणी चवणु लॻी त तूं दिलि जाए करे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां मां तोखे का बि ॾुखियाई या तकलीफ़ न ईंदी। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया, उन बादशाह जे मुल्क में हिकिड़ी अचानक ख़तरनाक बीमारी अची वई। बीमारी बि कहिड़ी, जेको जंहिंसां हथु मिलाए उहा बीमारी उनखे थियो वञे, तमामु ख़राबु बीमारी हुजे। अची बादशाह जे मुल्क जे माण्हुनि में इहा बीमारी पई। त हिते हिकिड़ो हमराह आयो, अची बादशाह खे चयईं त बादशाह पंहिंजे मुल्क में हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आई आहे, जेको जंहिंसां हथु मिलाए थो, जंहिंखे हूंदी आहे उहा उनखे बि लॻियो वञे, अहिड़ी ख़तरनाक बीमारी आई आहे। त बादशाह उन हमराह खे चवणु लॻो त वञी हकीम खे वठी आ ऐं इन बीमारी जो इलाजु उन वटि हूंदो। त जॾहिं हकीम आयो त बादशाह उन हकीम खे चवणु लॻो त मुंहिंजे मुल्क में बीमारी ख़तरनाक आई आहे, हर कंहिंखे थींदी वञे पई, जेको जंहिंसां हथु मिलाए थो, छा तो वटि इन जो इलाजु कोन्हे छा? त हकीम चवणु लॻो त बादशाह सलामत, फ़िलहालु त मूं वटि इन जो को बि इलाजु न आहे ऐं हीअ बीमारी तमामु ख़तरनाक आहे। ऐं लॻो पियो आहियां पंहिंजी कोशिशि में दवा तयारु करे वठंदसि, पोइ माण्हुनि खे खाराईंदसि। त बादशाह उन हकीम खे चवणु लॻो त जल्दी अहिड़ी दवा तयारु कर जेको माण्हुनि खे फ़ाइदो मिले, माण्हू तमामु जाम बीमार थींदा पिया वञनि। त हिते हकीम चवणु लॻो त कुझु अमीं बि एहतियात कजो ऐं माण्हुनि खे बादशाह सलामत तूं चओ कुझु एहतियात कनि, जंहिंखे बीमारी इहा थिए थी त उहो वरी ॿिए खां परहेज़ करे पासो वठे। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। बादशाह हिते पंहिंजे मुल्क जा माण्हू घुराया पंहिंजी दरबार में ऐं सभिनी खे चवणु लॻो त जंहिंखे बि इहा बीमारी थिए त ॿिए सां हथु न मिलाए, जेकर हथु मिलाईंदो त इहा बीमारी उनखे थी वेंदी। मूं हकीम खे चयो आहे, जॾहिं दवा इहा तयारु थिए, फ़िलहालु अमीं परहेज़ करियो। त उहे माण्हू सभु हितां बादशाह जी इहा ॻाल्हि ॿुधी विया हलिया ऐं परहेज़गारी करणु लॻा। त हिते बादशाह आयो पंहिंजे घर, पंहिंजे महल में ई हो, पर पंहिंजे कमरे में आयो त बादशाह ॾिसे त दासी जी धीउ ऐं इन बादशाह जी धीउ शहज़ादी पाण में रांदि वग़ैरह कनि पियूं। त हिते बादशाह चवणु लॻो दासी जी धीउ खे त पुटु तूं वञी घर वञु ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी सां रांदि वग़ैरह न कर, छो त हींअर ख़तरनाक बीमारी हले पई, अलाह न ख़ासि थी वञे। त हिते बादशाह जी धीउ नंढी शहज़ादी चवणु लॻी त आऊं मुंहिंजी साहेड़ी खे कोन छॾींदसि, भले मूंसां गॾु रहे ऐं मूंसां गॾु रांदि करे। त बादशाह चवणु लॻो त न पुटु, बीमारी ख़तरनाक आहे। ऐं दासी धीउ खे चवणु लॻो त तूं वञु। त हिते अचानक शहज़ादी बादशाह जी धीउ नंढी उहा बेहोश थी किरी पई। त बादशाह चवणु लॻो त अलाए छा थी वियो, अलाए छा थी वियो। त हिते दासी जी धीउ उहा त वई हली वापसी। हाणे बादशाह जी धीउ शहज़ादी नंढी उहा बेहोश थी वई। बादशाह हकीम खे घुरायो, हकीम उन नंढी शहज़ादी खे ॾिसी ऐं चवणु लॻो त हिनखे उहा ख़तरनाक बीमारी थी वई आहे। त हिते बादशाह चवणु लॻो हकीम खे त हिन जो को इलाजु कढ, कोशिशि कर, मुंहिंजी धीउ मूंखे तयारु खपे, बीमार थी वई आहे, हिनखे सिहतयाब करे ॾे। त हकीम चवणु लॻो फ़िलहालु त का अहिड़ी दवा कोन्हे, पर आउं कोशिशि करियां थो। हाणे उहा बीमारी उन नंढड़ी शहज़ादी खे थी वई, शहज़ादी खे होश ई न हुजे। हिते ॿियो ॾींहुं थियो, शहज़ादी बेहोश हुजे, तमामु जाम बुख़ार हुजे, तबियत ख़राबु हुजे। त हिते ॿिए ॾींहुं हिकिड़ो नजूमी बाबा आयो, सिपाही आया उन बादशाह वटि ऐं बादशाह खे चवणु लॻा त नजूमी बाबा आयो आहे, तोसां उनजो कमु आहे। त बादशाह चयो ठीकु आहे, अचां थो। बादशाह आयो उन नजूमी बाबा वटि। नजूमी बाबा चवणु लॻो त मूं ॻाल्हि ॿुधी आहे, तुंहिंजी धीउ शहज़ादी खे उहा ख़तरनाक बीमारी थी वई आहे ऐं उनजो इलाजु मूं वटि आहे। त बादशाह चवणु लॻो त इहो इलाजु मूंखे ॿुधा, ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी जो करण लाइ तयारु आहियां। त उहो नजूमी बाबा चवणु लॻो त हिकिड़ो तमामु झंगु आहे, उते हिकिड़ो जादुई तलाउ आहे, नदी आहे, उन जे अंदरि हिकिड़ी ॿूटी तोखे मिलंदी, उहा ॿूटी खणी अचु ऐं उहा तुंहिंजी धीउ शहज़ादी खे प्यारु ठीक थी वेंदी।
त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, आऊं इहो कमु देरी कोन कंदसि। त उते नजूमी चवणु लॻो त हू जादुई नदी आहे, पहिरीं हुनखे हुनजा 3 सुवाल आहिनि, उहे अव्हांखे हल करणा पवंदा, पोइ तोखे ॿूटी मिलंदी, न त ईअं कोन मिलंदी। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त बादशाह सिपाहियुनि खे चवणु लॻो त 2-3 माण्हू जेके होशियारु हुजनि उहे वठी वञो, ऐं अव्हीं बि वञो ऐं उन नदी वटि वञो, हुनजा सुवाल हल करियो ऐं इहा ॿूटी मूंखे आणे ॾियो। त सिपाही 2-3 हमरा जेके होशियारु हुआ उन मुल्क में, उन ॻोठ में, उहे वठी ऐं पाण बि गॾु विया उन नदी ते। त नदी चवणु लॻी, ॻाल्हाइणु लॻी त अव्हीं आया आहियो मूं वटि ॿूटी खणणु? त उहे सिपाही चवणु लॻा त बिल्कुलु हा, असीं ॿूटी खणणु आया आहियूं, शहज़ादी बीमार आहे उनजे लाइ। त जादुई नदी चवणु लॻी त मूंखे ख़बर आहे, ऐं अव्हांखे इहा ख़बर बि हुजणु खपे त मुंहिंजा 3 सुवाल आहिनि जेके अव्हांखे हल करणा आहिनि। त हिते सिपाही चवणु लॻो त भले तुंहिंजा 3 सुवाल मूंखां पुछा कर, असीं कोशिशि कंदासीं तोखे ॿुधाईंदासीं। त जादुई नदी चवणु लॻी त भले ठीकु आहे। जादुई नदी चवणु लॻी त मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे, कर्ज़ त माण्हू अदा करे सघे थो, पर माउ पीउ खां सवा कर्ज़ अदा नथो थिए। त सिपाही सोचणु लॻा इन सुवाल जो जवाबु कहिड़ो आहे, पर हिन सभिनी खे न आयो। त हिते सिपाही चवणु लॻो जादुई नदी खे त ॿियो सुवाल पुछा कर, पहिरियों सुवाल त असांखे न आयो। त जादुई नदी चवणु लॻी त ॿियो सुवाल मुंहिंजो इहो आहे, समुंड जे तर में आहे पर माउ जे हथ लाहिण सां ख़तमु थियो वञे। इहो ॿियो सुवाल बि हिननि खे न आयो। त वरी जादुई नदी 3 सुवाल हिननि खां पुछा कई त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजा हथ पेर न आहिनि पर हर हंधि घुमे थी, ॿाहिरि मुल्कनि ताईं बि घुमे थी। त इहो 3 सुवाल बि हिननि खे न आयो। हाणे उहे सिपाही, उहे होशियारु माण्हू, उन्हनि खे बि सुवाल जवाब न आया, वापसी मोटी बादशाह वटि आया ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो त अव्हां खां 3 सुवाल हल न थिया। त हिते दरबार में कुझु ॿिया बि माण्हू वेठा हुआ। त हिते बादशाह उन सभिनी खे चवणु लॻो त तव्हांखे इहे 3 सुवाल अचनि था? त उहे हमरा बि चवणु लॻा त असांखे इहे सुवाल नथा अचनि। त बादशाह कावड़जी पियो ऐं चवणु लॻो त किथे आऊं सभिनी अणपढ़ियलनि खे हिते मूं वटि विहारे वेठो आहियां, जंहिंखे इहे 3 सुवाल बि नथा अचनि। हाणे इहा ॻाल्हि जॾहिं दासी जी धीअ खे ख़बर पई त उहा चवणु लॻी पंहिंजी माउ खे त अम्मा आऊं वञा थी मुंहिंजी साहेड़ी शहज़ादी वटि। त हिते उहा दासी चवणु लॻी त अम्मा तूं न वञु, मथां पाण ते इल्ज़ाम लॻी वञे, तूं वेंदे मथां तोखे बीमारी थी वञे, इहो रिस्क आऊं नथी खणी सघां। त हिते उहा दासी जी धीअ ज़िद करणु लॻी त आऊं वञा थी ऐं उन नदी ते वञा थी जेका जादुई आहे, जंहिंजा 3 सुवाल आहिनि, ऐं उहे बि हल कंदसि। त दासी मना कयो, पर दासी जी धीअ ज़िद कयो। नेठि दासी हुनखे इजाज़त ॾिनी ऐं दासी जी धीअ सिधो आई बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻी त इहे जादुई नदी जा 3 सुवाल आऊं हल कंदसि ऐं मुंहिंजी साहेड़ी शहज़ादी जी जान बचाईंदसि ऐं ज़िंदगी बचाईंदसि। त बादशाह चवणु लॻो त अम्मा होशियारु विया, उन्हनि खे बि इहे सुवालनि जा जवाब न आया, तोखां छा इहे हल थींदा? त हिते उहा दासी जी धीअ चवणु लॻी त मूं ते यकीन भरोसो रखो, ऐं कोशिशि पंहिंजी पूरी कंदसि। त बादशाह खे ख़बर हुई त हिन खां हल न थींदा, पर बादशाह हुनजी दिलि रखण जे लाइ हुनखे इजाज़त ॾिनी ऐं उहा दासी जी धीअ सिधो आई उन जादुई नदी ते। जादुई नदी जा इहे 3 सुवाल हुआ। त हिते उहा दासी जी धीअ चवणु लॻी उन जादुई नदी खे त तुंहिंजा सुवालनि जा जवाब मूं वटि आहिनि। त जादुई नदी चवणु लॻी त भले मूंखे ॿुधा। त दासी जी धीअ चवणु लॻी त तुंहिंजे पहिरें सुवाल जो जवाबु इहो आहे, उस्ताद जंहिंजो कर्ज़ माण्हू अदा नथो करे सघे। ऐं ॿियो सुवाल तुंहिंजो जेको आहे उनजो जवाबु आहे लूणु, समुंड जे तर में आहे। ऐं 3 सुवाल जो तुंहिंजो जवाबु आहे पैसो, जंहिंजा हथ पेर न आहिनि पर हर हंधि घुमी सघे थो। त हिते जादुई नदी चवणु लॻी त बिल्कुलु तुंहिंजा जेके 3 जवाब आहिनि से दुरुस्त आहिनि ऐं तूं हाणे ॿूटी खणी सघें थी। त जादुई नदी हुनखे ॿूटी ॾिनी। त हिते उहा दासी जी धीअ ख़ुशि न थी। त जादुई नदी चवणु लॻी हुनखे, दासी जी धीअ खे, तूं ख़ुशि न आहीं, तोखे ॿूटी त मिली वई आहे। पर दासी चवणु लॻी त हीअ ॿूटी थोरी आहे, मूंखे तमामु वधीक खपे थी, छो त बादशाह जी धीअ शहज़ादी न पर हिन मुल्क में कई माण्हू वीचारा बीमार आहिनि बादशाह जी बादशाही में, उन्हनि जे लाइ बि मूंखे खपे। त जादुई नदी खे अहसासु अची वियो, हुन कुझु वधीक ॿूटी हुन दासी जी धीअ खे ॾेई छॾी। हाणे उहा दासी जी धीअ ॿूटी उतां खणी सिधो आई हकीम वटि। हकीम खे ॾिनी, हकीम हुनजी दवा तयारु कई ऐं शहज़ादी खे बि खाराई। शहज़ादी यकदमि ठीकु थी वई ऐं ॿियनि माण्हुनि खे बि खाराई, उहे बि वीचारा ठीकु ऐं सिहतयाब थी विया। त हिते बादशाह चवणु लॻो उन दासी जी धीअ खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा, तो मुंहिंजी धीअ शहज़ादी जी ज़िंदगी बचाई, तूं ई सची दोस्त आहीं मुंहिंजी शहज़ादी जी। अॼु खां ॿीहर मुंहिंजी हिकिड़ी धीअ न पर मुंहिंजूं 2 धीअरूं आहिनि। हाणे तूं बि अॼु खां पोइ मुंहिंजी धीअ आहीं,
त हिते शहज़ादी नंढड़ी उहा बि ख़ुशि थी त मूंखे मुंहिंजी भेण मिली वई आहे। पोइ उहा दासी धीउ उते रहणु लॻी ऐं दासी जी धीउ खे बादशाह बि जाम भाईंदो हो ऐं राणी बि जाम भाईंदी हुई। त दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।